अहम ख़बर शामिल कंदासीं। अमरीकी सेंटकॉम कमांडर वफ़द जी सूरत में GHQ जो दौरो कयो आहे। SPR मूजिब अमरीकी सेंटकॉम कमांडर जे आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां वनान वन मुलाक़ात कई है। आर्मी चीफ ऐं अमरीकी कमांडर विच में मुलाक़ात दौरान ख़िते जी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कई वई आहे। SPR जो चवणु आहे त अमरीकी वफ़द GHQ में आर्मी म्यूज़ियम जो बि दौरो कयो आहे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। अमरीकी सेनेटकॉम कमांडर वफ़द जी सूरत में GHQ जो दौरो कयो आहे। अवां खे आगाह कंदा हलूं पिया। SPR मूजिब अमरीकी सेंटकॉम कमांडर GHQ आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां वनान मुलाक़ात कई है। आर्मी चीफ ऐं अमरीकी कमांडर विच में मुलाक़ात दौरान ख़िते जी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कई वई आहे। आगाह कंदा हलूं। SPR जो चवणु आहे त अमरीकी वफ़द GHQ में आर्मी म्यूज़ियम जो दौरो कयो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। अमरीकी सेनेटकॉम कमांडर वफ़द जी सूरत में GHQ जो दौरो कयो आहे। ॿुधाईंदा हलूं SPR मूजिब अमरीकी सेनेटकॉम कमांडर जे आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां वनान वन मुलाक़ात थी आहे। आर्मी चीफ ऐं अमरीकी कमांडर विच में मुलाक़ात दौरान ख़िते जी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कई वई आहे। SPR जो चवणु आहे त अमरीकी वफ़द GHQ में आर्मी म्यूज़ियम जो दौरो कयो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। अमरीकी सेंटकॉम कमांडर वफ़द जी सूरत में GHQ जो दौरो कयो वियो आहे। SPR मूजिब अमरीकी सेंटकॉम कमांडर जे आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां वनान वन मुलाक़ात कई आहे।